बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे सिंध जे हिकिड़े आलिमी दीन हाफ़िज़ सगोरे ऐं अहले सुन्नत व जमात जी मुअज़्ज़ज़ शख़्सियत मोहतरम जनाब हाफ़िज़ महबूब अली सहतो कादरी साहिब सखर खां जेके अहले सुन्नत व जमात जा अहम रहनुमा आहिनि, उन्हनि ही शरई सुवाल कयो त जेके सिंधू दरियाह ते केनाल ठहनि पिया उन जे हवाले सां क़ुरान हदीस ऐं शरीयत मुतहरा जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। शरीयत मुतहरा जी रोशनी में असांखे सम्झायो त उन्हनि जी ख़िदमत में ही जवाब आहे ऐं अव्हां सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ बि अर्ज़ु आहे त क़ुरान पाक में अल्लाह से इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। ॿी क़ुरान पाक जी आयत आहे त वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई। पहिरीं आयत जो मतिलबु हीअ आहे त हिकु ॿिए जो माल नाहक न खाओ, ऐं ॿी आयत जो मतिलबु हीअ आहे त हर शइ खे असां पाणीअ मां बणायो। गुज़ारिश हीअ आहे त हर अहिड़ी शइ जेका घणनि माण्हुनि जे विच ते मुश्तरक हुजे उन में हथ चुरांद करणु ऐं उन में तसरुफ़ करणु ऐं ॿियनि शरीकनि खां इजाज़त न वठणु या जेके ॿिया उन सां शरीक गॾु आहिनि अहिड़ो तसरुफ़ करण जो ॿियनि शरीकनि खे नुक़सानु पहुचे, इहो हराम आहे। शरीयत मुतहरा इन खे मनो फरमायो आहे। जेको सिंधू दरियाह आहे इन में महज़ हक़ जेको आहे सो मथियनि इलाइक़नि उतरियनि इलाइक़नि जो न आहे, यानी जिथां खां उहो शुरू थियो कश्मीर जे पहाड़नि खां थींदे अची पंजाब मां गुज़रंदे अची हुन सिंध हुन जो आख़िरी हिसो आहे, उन खां पोइ अची उहो समुंड में किरंदो आहे। हाणे इन में इहे सभु शरीक थिया। असांजा फ़िक़ह जा किताब, मिसाल फ़िक़ह हनफ़ी में अहले सुन्नत व जमात वारा वॾे में वॾो किताब पढ़ाईंदा आहिनि हिदाया। इन खां अलावा ॿिया फ़तवा जा किताब, फ़िक़ह जा किताब, समूरनि में इहो मसइलो वाज़े तौर ते लिखियलु आहे त जेके बि नहरूं आहिनि या जेके बि दरियाह आहिनि उन्हनि दरियाहनि ते अहिड़ियूं पुलूं ठाहिणु या उन्हनि मां वाह या केनाल कढणु। ॾिसो त असांजे फ़क़ीहनि केतिरो अॻु में, केतिरा सवें साल अॻु इहे मसइला शरीयत जी रोशनी में हल फरमाया। उन्हनि मां अहिड़ा केनाल कढणु जेके अॻिते माण्हू रहनि था, जिन जी पीच उन दरियाह ते या जिन जी सैराबी, जिन जूं ॿनियुनि जो गुज़र सफ़र उन दरियाह ते आहे, अहिड़ा केनाल या अहिड़ा दरियाह कढणु या अहिड़ियूं पुलियूं ठाहिणु या अहिड़ी पाणी जी रोक करणु जेको हुननि खे नुक़सानु ॾिए ॿियनि शरीकनि खे, इहो हराम आहे। लिहाज़ा शरीयत पाक जी रोशनी में इन मसइले खे वाज़े तौर ते तव्हां सम्झो त केनाल जेके कढिया वञनि था ऐं उन सां ॿियनि शरीकनि खे वाज़े तौर ते नुक़सानु आहे, इहो शरीयत मुतहरा में हराम आहे। लिहाज़ा सिंधू दरियाह ते जेके बि अहिड़ा केनाल ठाहिया पिया वञनि असां उन जी मज़म्मत कयूं था, छो त सभ खां पहिरियां इन शइ खे शरीयत मुतहरा निंदियो आहे ऐं इहो अहिड़ो हक़ आहे जेको हक़ सभिनीनि जे अंदरि मुश्तरक आहे। अल्लाह सी हराम खाइण खां पनाह नसीब फरमाए ऐं ॿियनि मिसकीननि ग़रीबनि जो हक़ मारण खां पनाह नसीब फरमाए। हुकुमरान इन मामले में अल्लाह ऐं उन जे रसूल जो ख़ौफ़ कनि ऐं उन्हनि हुकुमरान उहे मज़कूरा शख़्स जेके इन कम में शामिल हुजनि उन्हनि जी सपोर्ट कंदड़ जेका अवाम आहे उहे बि इन्हनि ॻाल्हियुनि ते ग़ौर करे। महिरबानियूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।